मिस्कीनो आया मिस्कीनो आया मिठड़ा मुझो मान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया। मिस्कीनो आया मिठड़ा मुझो मान बण जिया मिस्कीनो आया मिठड़ा मुझो मान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया। हो शाम सुबह मां तुझे दीदार लय सिका अरसो घणो थी वियो आहे तुझे प्यार लय सिका। हो शाम सुबह मां तुझे दीदार लय सिका अरसो घणो थी वियो आहे तुझे प्यार लय सिका। ओ प्यारा माण्हू दिलवारा माण्हू ओ प्यारा माण्हू दिलवारा माण्हू तू प्यारा मोहब्बत वारो ऐलान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया। तुझे अचण सां ॻोठ जूं गलियूं सिंगार बियूं वीरान थियल सभिनी जूं दिलियूं बि ठार बियूं। तुझे अचण सां ॻोठ जूं गलियूं सिंगार बियूं वीरान थियल सभिनी जूं दिलियूं बि ठार बियूं। दिलवारा माण्हू ओ प्यारा माण्हू दिलवारा माण्हू ओ प्यारा माण्हू तू प्यारा मोहब्बत वारो ऐलान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया। हर कोई करे रीस मुगैरी नसीबते अहिड़ो को कुर्ब थी पवे शौकत गरीबते। हर कोई करे रीस मुगैरी नसीबते अहिड़ो को कुर्ब थी पवे शौकत गरीबते। दिलवारा माण्हू ओ प्यारा माण्हू दिलवारा माण्हू ओ प्यारा माण्हू तू प्यार मोहब्बत वारो ऐलान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया। मिस्कीनो आया मिठड़ा मुझो मान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया ओ ताक दिल जी खा लिया मेहमान बण जिया। जी अस्सलाम वालेकुम।
माशाल्लाह माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ में शेराज़ साहब तव्हांखे सॉन्ग ॿुधायो ऐं सिंध म्यूज़िक में तव्हां सभिनी खे भली कार ऐं मां आहियां तव्हांजी होस्ट इकरा अली ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि होस्ट शेराज़ अली मीराली साहब। थैंक यू असां सां गॾु गेस्ट मौजूदु आहिनि ऐं ॾाढी उन्हनि जी ख़ूबसूरत आवाज़ आहे, ॾाढो प्यारो अंदाज़ आहे उन्हनि जो। उन्हनि सां तव्हांखे मिलाईंदासीं, उनखां पहिरियां वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो। अचूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध म्यूज़िक माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत शो आहे, तमामु प्यारो शो आहे। असांजी हिकिड़ी महिनत आहे, असांजे डायरेक्टर जी साहब जी महिनत आहे, सिंध टीवी जी महिनत आहे ऐं असांजी इहा ई कोशिशि आहे त तव्हांखे नवां सिंगर सां इंट्रोड्यूस करायूं। माशाल्लाह अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो, मां तव्हांजो होस्ट तव्हांजो सिंगर शेराज़ अली मीराली ऐं मूंसां गॾु आहे मुंहिंजी को होस्ट तमामु ख़ूबसूरत इकरा अली साहिबा। त नाज़रीन मां वरी तव्हांखे इंट्रोड्यूस कराईंदुसि जेको अॼु असां वटि महिमान आयल आहे त हुनखे दिलि सां भलीकार चवंदासीं। तमामु प्यारो ऐं तमामु ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक आहे, पर्सनली मुंहिंजो फेवरेट आहे माशाल्लाह। अल्लाह साईं हुनखे तमामु ख़ूबसूरत आवाज़ ॾिनी आहे, कोयल जहिड़ी आवाज़। बिल्कुलु बिल्कुलु। त अॼु असां सां गॾु मौजूदु आहे कामरान सोलंकी जी। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे तव्हांजो? वालेकुम सलाम ऐं अस्सलाम वालेकुम शेराज़। वालेकुम अस्सलाम। कामरान भाउ कीअं आहियो, ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, स्पेशली अव्हां खे ॾिसी करे दिलि बार बार थी वई। माशाल्लाह छो जो माशाल्लाह अव्हां खे हमेशह स्क्रीन ते ॻाईंदे ॾिठो आहे, जी सॉन्ग ॻाईंदे ॾिठो आहे। अॼु माशाल्लाह तव्हांखे होस्टिंग जी सीट ते ॾिसी करे स्पेशली मूंखे ॾाढी दिलि ख़ुशी थी आहे ऐं स्पेशली तव्हांखे मुबारकबाद हुजे, बेस्ट ऑफ लक। ऐं माशाल्लाह तव्हां सिंगर त ॾाढा सुठा आहियो ऐं उमेद आहे त माशाल्लाह बहितरीन होस्ट बि बाक़ाइदा प्रोग्राम खे अॻिते हलाईंदा। मुंहिंजो बेस्ट विशेस तव्हां सां गॾु आहे। माशाल्लाह तव्हां मुंहिंजा त सीनियर आहियो माशाल्लाह, तमामु घणी तव्हां कमु कयो आहे, सलामत हुजो बस होस्टिंग कई आहे। बिल्कुलु बिल्कुलु मां बि ब्लेसिंग्स हुजनि मसां। जी थैंक यू सो मच। बस ॾिसो न मौसीक़ी हिकिड़ो समुंड आहे, जी जेतिरी माण्हू महिनत करे सो घटि आहे, सो बिल्कुलु ईअं आहे। लॻा पियूं माशाल्लाह माशाल्लाह। न तव्हांजो माशाल्लाह तमामु सुठो कमु थियल आहे, बल्कि मां त इहो चवंदुसि त तव्हां सिंध टीवी ते OST बि कयो आहे। बिल्कुलु बिल्कुलु हा, OST या सिंध टीवी जी महिरबानी, स्पेशली साद भाई जी महिरबानी आहे। सिंध टीवी जो हिकिड़ो तमामु बहितरीनु ड्रामो हुयो, एॾो प्यारु मूंखे छो ॾिनई उन्हनि जो OST मां कयो, ॾाढो ज़बरदस्त सुपर डुपर हिट ड्रामो वियो ऐं OST मां ॾिठो आहे सिंध टीवी सां कनेक्शन थोरो वधीक आहे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे ऐं सिंध टीवी हमेशह जॾहिं बि मूंखे इनवाइट कयो आहे, जॾहिं बि सॾिनो आहे त असां बिल्कुलु दिलि सां हाज़िरी भराई आहे। माशाल्लाह ईअं ई आहे, तव्हांजी महिनत बि आहे, तव्हांजी डेडिकेशन बि आहे, उहो अॼु शयूं कम बि अचनि। ऐं स्पेशली मां इहो चवंदुमि त जेको हिन शो जो डायरेक्टर आहे ख़ालिद शाह साहब, माशाल्लाह उन्हनि जी ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त महिनत आहे। हमेशह ख़ूबसूरत प्रोग्राम, हमेशह ख़ूबसूरत होस्ट हिन प्रोग्राम में आणींदो आहे ऐं इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। बिल्कुलु। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे हिन प्रोग्राम में जेका जान आहे माशाल्लाह शोबी भाई जी छा ॻाल्हि आहे, यकीन कयो शोबी भाई जी मां ॻाल्हि कंदुमि त माशाल्लाह मां त खोड़ सारा प्रोग्राम कया आहिनि काफ़ी चैनल से, पर शोबी भाई सां जॾहिं लाइव ॻाईंदो आहे न माण्हू ईअं लॻंदो आहे त यार लाइव न असां ट्रैक ते था ॻायूं, एॾी क्वालिटी। पहिरियां ॻाल्हि शोबी भाई खे मां वेठो आहियां त मतिलबु कॾहिं कॾहिं ओरिजिनल खां वधीक मज़ो ईंदो आहे। नो डाउट बिल्कुलु। कामरान भाई इहो ई अर्ज़ु आहे तव्हां सां त मतिलबु हीउ जेको असां प्लेटफॉर्म ते हाणे कमु करे रहिया आहियूं सिंध म्यूज़िक ते, माशाल्लाह तव्हां डायरेक्टर साहब जो नालो खयो, ख़ालिद शाह साहब जो, असांजी इहा कोशिशि आहे त हाणे हिकिड़ी नई शइ अचे, नई क्रिएशन। हमेशह सिंध म्यूज़िक तव्हांखे हिकिड़ा नवनि सिंगर सां इंट्रोड्यूस करायो आहे, नई शइ। ॾिसो न हर गुल जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे, हर होस्ट जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे, हर सिंगर जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे। सो माशाल्लाह तव्हां होस्टिंग में क़दम रखियो आहे ऐं तव्हांजो ॻाल्हाइण जो अंदाज़ फर्स्ट टाइम ई मां ॾिठो त यार कमाल। सो बेस्ट विशेस आहिनि तव्हां इकरा ऐं शेराज़ खे। थैंक यू सो मच। बस तव्हांजी विशेस खपनि असांखे। न बेस्ट ऑफ लक। बिल्कुलु। तमामु प्यारी आवाज़ आहे तव्हांजी, तमामु प्यारी तबियत बि आहे तव्हांजी माशाल्लाह। हमेशह तव्हां सां मोहबतूं रहियूं आहिनि, तव्हां सां काफ़ी वक़्तु गुज़रियो आहे, सो हिकिड़ी बसि कोशिशि आहे। सही त कामरान वधीक पंहिंजे व्यूअर्स खे वेट नथा करायूं, सभ खां पहिरियां कहिड़ो गीत ॿुधाईंदव असांखे? बिल्कुलु बिल्कुलु तमामु हिकिड़ो बहितरीनु कलाम आहे, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे, उहो अव्हांखे ॿुधायूं था, स्पेशली जेके स्क्रीन ते ॾिसनि था उन्हनि खे डेडिकेट कयूं था। ओके। अलाए जे छा में राज़ी अलाए जे कंहिंसां राज़ी
अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया ॾकंदो रह तू हरदम उन खां जो कंहिं खां की न डरे ॾकंदो रह तू हरदम उन खां जो कंहिं खां की न डरे हाकम हुक्म हलाए विया हाकम हुक्म हलाए विया ऐं ज़ालिम ज़ुल्म करे अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया जियो पीर पैगंबर कई वया भी तो हर को सफर करे पीर पैगंबर कई वया भी तो हर को सफर करे कहलाए थो कूड़ कमाई कहलाए थो कूड़ कमाई विद खाली हथ करे अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया क्या बात तोबा कर तू तक पर छल कर निमिड़त जरे जरे तोबा कर तू तक पर छल कर निमिड़त जरे जरे यारी रख तू रांझन सा यारी रख तू रांझन सा जो दम दम कदर करे अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया को राजा को फकीर बाजी गरजी बाजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया अलैजे छामे राजिया अलैजे के राजिया वेरी नाइस माशाल्लाह जबरदस्त
ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ आहे तव्हांजो, ॾाढो इंजॉय कयो असां तव्हांखे ऐं यकीनन नाज़रीन बि तव्हांखे ॾाढो इंजॉय कयो हूंदो। ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ आहे, मज़ो अची वियो। कामरान भाउ छा ॻाल्हि कजे माशाल्लाह शुरूआती तव्हां अल्लाह पाक जे ज़िक्र सां शुरू कयो आहे ऐं असांजूं दुआऊं आहिनि तव्हांजे लाइ अल्लाह साईं तव्हांखे कामयाबियूं कामरानियूं अञा मज़ीद अता करे आमीन सुम आमीन। माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा कामरान भाई सभ खां पहिरियां तव्हां खां पुछा कंदासीं त मतिलबु ईंदड़ प्रोजेक्ट जे हवाले सां को प्रोजेक्ट तव्हांजो एल्बम लॉन्च पियो थिए या प्रोजेक्ट अचनि पिया? बिल्कुलु बिल्कुलु शिराज़, मां हिकिड़ो सूफ़ी गानो कयो आहे ऐं हुन खां अलावा हिकिड़ो ॿियो रोमेंटिक गानो कयो आहे, उहो इंशाल्लाह जेका ही ईद ईंदी इंशाल्लाह उन ते परफॉर्म। अच्छा अच्छा, मतिलबु असांजे लाइ व्यूअर्स जे लाइ सरप्राइज़ आहे उहो। हाँ, ऐं इंशाल्लाह कोशिशि आहे त सिन टीवी ते ॿिया बि नवां गाना रिकॉर्ड कबा। माशाल्लाह ज़रूरु ज़रूरु, बिल्कुलु बिल्कुलु। सिन टीवी अहिड़ो प्लेटफॉर्म आहे, बल्कि मां त ईअं चईंदुसि त कुझु असांजा सिंगर्स हुजनि, तव्हां हुजो सिन असांजे हिन मंच ते कुझु नई शइ प्रोड्यूस कयो। बिल्कुलु बिल्कुलु, कोशिशि हूंदी आहे शिराज़, मतिलबु मां थोरो कयां पर सुठो कयां, सिलेक्टेड कमु कयां। बिल्कुलु बिल्कुलु ईअं त माशाल्लाह मां जेके भले साल में गानो ॾींदो आहे पर हिकिड़ो माना सिलेक्टेड ॾींदो आहे, हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे। हा न न बिल्कुलु ऐं बिल्कुलु। स्पेशली जेको हिन सिन टीवी ते म्यूज़िक डायरेक्टर आहे साद अलवी जी, वरी उन सां कमु करण जो मज़ो ई पंहिंजो आहे। मज़ो ई पंहिंजो आहे यार। सिन टीवी में तक़रीबन जेका बि टीम आहे माशाल्लाह, नो डाउट मां जो पर्सनली उन सां तमामु हिकिड़ी मां जो रूहानी बि तरबियत मिले थी माशाल्लाह, ऐं काफ़ी छो जो काफ़ी मज़ो ईंदो आहे मूंखे पर्सनली। सिन टीवी जी माशाल्लाह स्क्रीन ॾिसो कमाल आहे, जेके कमु कनि पिया उहे बि ॾाढा ज़बरदस्त दिलि सां कमु कनि पिया। ऐं लास्ट कॉल ते था अचूं कॉलर्स असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे तव्हांजो, किथां था ॻाल्हायो? जी आपका प्रोग्राम बहुत अच्छा है, थैंक यू सो मच। जी मैं पंजाब से सुन रहा हूँ, चकवाल से बात कर रहा हूँ। अच्छा चकवाल से बात कर रहे हैं, आपका नाम? जी मेरा नाम साकिब है। साकिब 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 जी जी साकिब। जी मैं चुवा सदर शाह से बात कर रहा हूँ, वो सॉन्ग प्ले कर दें। जी 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 साकिब भाई, कोई सॉन्ग की फरमाइश करना चाहेंगे आप? जी अपनी पसंद का कोई अच्छा सा सॉन्ग सुना दें। जरूर सुनाएंगे। आप हमारा शो एंजॉय कर रहे हैं? जी आपका शो हफ्ते में कितने दिन आता है? हमारा मंडे और ट्यूसडे को होता है हमारा, मंडे एंड ट्यूसडे। हाँ लाइव शो होता है 4 से 6 बजे तक का। ओके, तमाम सुनने वालों को मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। और तमाम टीम को सलाम। वालेकुम अस्सलाम। अल्लाह मौला आपको भी खुश रखे, हमेशा सलामत रखे। जी जी थैंक यू भाई, थैंक यू जी। कामरान भाई तव्हां ॾे अचूं था, सॉन्ग जी हिकिड़ी फरमाइश बि आहे, कोशिशि कंदासीं कुझु सराइकी या उर्दू बि थी। भाईजन पंजाब खां हुया? पंजाब खां हुया जी, चकवाल खां ॻाल्हायूं। चकवाल खां त भाईजन जे लाइ ॿ लाइनियूं जी मां गुनगुनायां थो। ज़रूरु। हिकिड़ो अंतरो आहे। दुआ वारल करो सैयो मेरा मुर्शिद न रुस जावे, दुआ वारल करो सैयो मेरा मुर्शिद न रुस जावे, जिन्ना दे मुर्शिद रुस जांदे, ओ जिन्ना दे मुर्शिद रुस जांदे, ओ जूंदे जी मरे रेंदे, मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो गम परे रेंदे, मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो गम परे रेंदे, मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रेंदे, मैं लजपाला दे लड़ लगिया मेरे तो गम परे रेंदे।
वाह 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 कमरान भाई यार माशाल्लाह माशाल्लाह लाइन्स सब का पहिरियां इहो दुआई कलाम जेको हुयो उन जे लाइ आमीन चऊं था तव्हां जे लाइ माशाल्लाह ऐं यार ज़बरदस्त अॼु त ही अवतार तो मां अॼु तव्हां जो ॾिठो आहे माशाल्लाह यार बस कोशिश आहे कि कमाल थैंक यू बेहतरीन ख़ुशि हुजो तमामु प्यारी शइ तव्हां पेश कई अच्छा एक्टिविटी जे बारे में कामरान भाई छा एक्टिविटीज़ आहिनि तव्हां जूं एक्टिविटी फ़िलहाल त अहिड़ी ख़ासि कोन्हे का बस फैमिली खे टाइम आहे फैमिली ऐं म्यूज़िक पंहिंजो म्यूज़िक सां माशाल्लाह तव्हां कुझु घणो ई कनेक्टेड आहियो बस यार अॼुकल्ह घटि थी वियो आहे न कोशिशि कयो तव्हांजो माशाल्लाह तमामु प्यारी आवाज़ आहे हा ऐं तव्हां मूंखे पर्सनली ख़बर आहे तव्हां कुझु घणो ई म्यूज़िक सां कनेक्टेड आहियो मां चवंदुसि अञा वधीक थियो पहिरियां काफ़ी हूंदो हुउमि शिराज़ अॼुकल्ह तमामु शोज़ वग़ैरह बि घटि कया छो जो घर जा कमकार वग़ैरह एतिरो माना बिल्कुलु बिल्कुलु घर जी ज़िमेदारियूं छो जो तव्हांखे ख़बर आहे शादी खां पोइ माण्हू इंसानु डबल ज़िमेदारी माना मसरूफ़ थो थी वञे हा त बिल्कुलु हिन हिसाब सां कोशिशि आहे त हाणे इहो तव्हां मूंखे ॾियायो था या मूंखे दावत ॾियो शादी जी न हिकिड़ी जेके ॾिसो रियलिटी आहे तव्हांखे ॿुधायां थो माना मसरूफ़ियत हिकिड़ी डबल थी वञे सही था चओ ज़िमेदारी अची हिन हिसाब सां हिकिड़ी कोशिशि आई त इनशाला हाणे बाक़ाइदे कमु कबो काफ़ी गैप थी वियो आहे बिल्कुलु यार तव्हांजो तमामु ख़ूबसूरत आवाज़ आहे तमामु प्यारी आवाज़ आहे तव्हांजी थैंक यू सो मच ऐं मां इहो ई चवंदुसि तव्हां जहिड़े सुरीलनि जी दुआ आहे ख़ुशि हुजो तव्हां अच्छा कमरान भाई हींअर कहिड़ो सॉन्ग असांखे ॿुधाईंदव तव्हां बिल्कुलु शिराज़ हिकिड़ो मुंहिंजो तमामु बहितरीनु कलाम आहे उहो तव्हांखे ॿुधायूं था ज़रूरु ज़रूरु तव्हांजो पंहिंजो आहे हा बिल्कुलु ओके त नाज़रीन बि ॾाढा बेताब आहिनि ॿुधण जे लाइ माशाल्लाह तमामु प्यारी आवाज़ आहे त नाज़रीन ईअं ई तव्हां असां सां गॾु हुजो गॾु आयो गॾु हुजो माशाल्लाह ॾिसो था सिंध म्यूज़िक जे हिकिड़ी असांजी जेका कोशिशि आहे मुंहिंजी इकरा जी कोशिशि आहे ख़ालिशा साहब जी कोशिशि जेतिरो थी सघे एंटरटेन कयूं ऐं प्रोग्राम खे ईअं हलाईंदा रहूं तव्हांजी वधि खां वधि दुआऊं खपनि तव्हांजी वधि खां वधि मोहबतूं खपनि जी कामरान भाउ जी बिल्कुलु हिकिड़ो तमामु बहितरीनु मुंहिंजो हिकिड़ो सूफ़ी कलाम आहे जी तव्हांखे ॿुधायां अर्ज़ कयो ओके सूंह जो वा कसम सूंह तो ते ख़तम सूंह जो वा कसम सूंह तो ते ख़तम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम कसम सूंह तो ते ख़तम अल्लाह तो ते ख़तम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम सूंह जो वा कसम सूंह तो ते ख़तम अल्लाह तो ते ख़तम सुहिणा तो ते ख़तम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम
अखड़ियों करामत जो सामान थियूं तुझियूं अखड़ियों करामत जो सामान थियूं हेर तूं तुंहिंजे यादो ई हैरान थियूं हेर तूं तुंहिंजे यादो ई हैरान थियूं तुंहिंजे जलवे अंदर सूह अहिड़ी ॾिठम तुंहिंजे जलवे अंदर सूह अहिड़ी ॾिठम मुंहिंजा सुहिणा सनम सूह जो वा कसम सूह तो ते ख़तम अल्लाह तो ते ख़तम सुहिणा तो ते ख़तम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम तुझी सूरत ज़माने के माना दिनी तुझी सूरत ज़माने के माना दिनी कोई दुनिया के सारी दुनिया दिनी कोई दुनिया के सारी दुनिया दिनी मौत खे तो जीअण जी तमन्ना दिनी मौत खे तो जीअण जी तमन्ना दिनी सारे संसार ते तुझो ई आ करम सारे संसार ते तुझो ई आ करम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम सूह जो वा कसम सूह तो ते ख़तम अल्लाह तो ते ख़तम सुहिणा तो ते ख़तम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम सूह प्यारी हर चीज़ प्यारी अखां सूह प्यारी हर चीज़ प्यारी अखां लफ्ज़ कासिर हकीकत निगारी अखां लफ्ज़ कासिर हकीकत निगारी अखां सूह तुंहिंजी मथे हर निखारी अखां सूह तुंहिंजी मथे हर निखारी अखां मां चई बि रुगो एतिरो चई सघियूं मां चई बि रुगो एतिरो चई सघियूं मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम सूह जो वा कसम सूह तो ते ख़तम अल्लाह तो ते ख़तम सुहिणा तो ते ख़तम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम कीअं तारे कोई सूह जेवा रखे कीअं तारे कोई सूह जेवा रखे प्यार साईं ॾिसी तो ज़ुल्फ़ रखे प्यार साईं ॾिसी तो ज़ुल्फ़ रखे गुल बणाए छॾई हिकिड़ी तलवार खे गुल बणाए छॾई हिकिड़ी तलवार खे सूह जो वा कसम सूह तो ते ख़तम अल्लाह तो ते ख़तम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा सनम मुंहिंजा सुहिणा
सुहणा सनम सूह जुआ कसम सूह तोते खत्म अल्लाह तोते खत्म सुहणा तोते खत्म मुझा सुहणा सनम 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 मुझा सुहणा सनम। वाह सोना वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त जबरदस्त मज़ो अची वियो। तमाम प्यारी शायरी तमाम प्यारा बोल है तव्हांजी गायकी जी त छा ॻाल्हि कजे यार माशाल्लाह इहो सॉन्ग ॿुधियो हुयो न? हाँ बिल्कुल ही मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां अचूं था हिकिड़ी नंढड़ी अचूं था कमर्शियल हिकिड़े ब्रेक खां नंढड़ी पोइ कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक नाज़रीन। सिंध म्यूज़िक में हिकु बार भियर तव्हांखे भलीकार ऐं इन सां गॾु ई असां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। जी शेराज़ जी वेलकम बैक नाज़रीन। ऐं तव्हांखे हिकु राति वैसे ई चई छॾियो पर मां हा पहिरीं कॉल था वठो सभ खां पहिरियां पोइ सिंगर सां गुफ़्तगू असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी छा हाल आहे तव्हांजो? अभी अल्लाह जा लख एहसान आहिनि मालिक जा करोड़ कर्म आहिनि ख़ैर लॻो पियो आहे। माशाल्लाह 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 दा हाला खां पिनियल भुट्टो पियो रस कयां। बिस्मिल्लाह साईं बिस्मिल्लाह हा अदा शिराज कीअं लॻो तव्हांखे जी अदा। असांजो प्रोग्राम? तव्हांजो आवाज़ लखनि में हिकु आहे। साईं महिरबानी महिरबानी माशाल्लाह भई इहो प्रोग्राम तव्हांजो तारीफ़ थी वई तव्हांजी। पिनियल साईं तव्हांखे हाणे तव्हांखे मां माशाल्लाह नाले सां बि सुञाणे थो तव्हां असांजा तमामु ट्रू कॉलर आहियो हमेशह तव्हां खां प्यार बि मिलंदो आहे ऐं ईअं ई तव्हांजो प्यार हुजे असांखे पूरी सिंध टीवी खे। साईं तव्हांजे हिन प्रोग्राम जी सॼी महिनत साईं ख़ालिद शाह जी आहे। बेशक बेशक हिन में को शक न आहे। 3-4 सालनि खां वठी साईं हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बनायो आहे। बिल्कुलु ईअं आहे बिल्कुलु ईअं आहे। पहिरीं अदी हिकिड़ी लिगारण ईंदी हुई हू प्रोग्राम कंदी हुई इहो पहिरियों दौर हो। जी हा वरी हिन सिंध म्यूज़िक जो ॿियो दौर हो जो अदी फराह आई। सही अॼु तव्हां टे दौर में तव्हीं शामिल थिया आहियो। बिल्कुलु ईअं आहे बिल्कुलु इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे। तव्हांजो आवाज़ एॾो त उन कर अॻे प्रोग्राम में बि तव्हांजी ॾाढो सुठो हुन वेठे ॻायो। जी हा पर तव्हां जेको हुन सां गॾु मिली करे वरी रिदम ॾिनो आहे ॻायो ते तव्हांजो हुन खां आवाज़ इलाही अञा बि वधीक सुहिणो आहे। साईं थैंक यू महिरबानी कुर्ब दा। अदी इकरा लाइ चवंदुसि अदी खिल घटि ॻाल्हाए जजो। जी ज़रूर। जी 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 सही ॻाल्हि आहे। जेतिरो बि ॿुधंदीअ ऐं आराम सां ॻाल्हाईंदीअ एतिरो ई जल्दी पिकअप करे वठंदीअ ऐं तमामु सुठो ॻाल्हाईंदव। ज़रूर ज़रूर इंशाल्लाह इंशाल्लाह तव्हां चयो हाणे असां हिन ते इंशाल्लाह कंट्रोल कंदम। इंशाल्लाह साईं बेहतरी ॾिसंदव तव्हां। तालबुल मौला जो हिकिड़ो शाइर आहे जी जी खिली त उन्हनि सां खिल खिली जे ॼाण में हा मतां साण ॿियनि खिली खिल पिराई। वाह वाह माशाल्लाह वाह साईं वाह साईं वाह माशाल्लाह। अॼो के तव्हांजे गुलूकार ॻाइण जी जी सिलेक्शन जो लाजवाब सिलेक्शन आहे। जी बिल्कुलु माशाल्लाह। पिनियल साहब तमामु बहितरीन गुलूकार असां सां गॾु मौजूदु आहे कामरान सोलंकी। हा हा मूंखे हुनजी ॿिए नंबर जी जेका सिलेक्शन हुई सा ॾाढी लाजवाब हुई। वाह वाह थैंक यू तमामु सिंध जी 50-60 सालनि जे पुराणे में पुराणी धुन जो जेको आहे सो अकासी हुई। माशाल्लाह माशाल्लाह ॾाढी वणी तमामु वणी। बस पिनियल साईं तव्हांजो दुआऊं जिन कामरान भाउ जे लाइ असांजे लाइ पूरी सिंध टीवी जे लाइ। आख़िर में हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि जी जी त अॼु असांजे सिंध जिते बीठी आहे जेका हालत सिंध जी सूरत हाल आहे जी हा जी हा महिरबानी करे उन धरतीअ जो को गीत ॿुधायो। बेशक बिल्कुलु ॿुधाईंदासीं साईं बिल्कुलु ॿुधाईंदासीं बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ॾाढी महिरबानी तव्हांजी। आबाद जो ख़ुशि जो सॼी टीम खे दुआ। महिरबानी भुट्टो साहब महिरबानी ख़ुशि हुजो आबाद हुजो। जी कामरान भाउ। जी शिराज भाउ माशाल्लाह तमामु ब्लेसिंग्स अचनि पियूं ऐं तमामु असांजा ट्रू फैंस आहिनि ट्रू कॉलर आहिनि ऐं सिंध म्यूज़िक जा स्पेशली तमामु वॾा फैन आहिनि ख़ालिद शाह साहब जा। बिल्कुलु काफ़ी टाइम खां ॾिसंदा था इकरा खे बि तमामु सुठी हिकिड़ी टीचिंग ॾिनो पंहिंजे हवाले सां। ज़रूर इंशाल्लाह फर्स्ट प्रोग्राम आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। हा हा बिल्कुलु बिल्कुलु इकरा इहा ॾिसो इहे असांखे ॾिसंदड़ आहिनि ऐं इहो हिकिड़ी हिननि जी मोहबत आहे जेको तव्हां सां मुखातिब आहे जो असांखे ॾिसनि था ऐं टाइम था ॾियनि असांखे। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। बिल्कुलु जी कामरान भाउ तव्हांजी ज़िंदगी ते अचूं था गानो त तव्हां खां ॿुधंदासीं तमामु प्यारा सॉन्ग्स तव्हां ॿुधाया पेश कया ऐं कॉलर्स बि असांखे तमामु घणी तारीफ़ कई तव्हांजी माशाल्लाह। तव्हांजी लाइफ जे बारे में ॿुधायो त मतिलबु केॾी महिल तव्हां स्टार्ट कयो बचपन खां शौक़ु आहे या कंहिंखे मतिलबु हिकिड़ो मदा रहंदा आहिनि हिकिड़ा असांजा आइडल रहंदा आहिनि उन्हनि खे ॾिसी करे तव्हां फॉलो कयो? बिल्कुलु शिराज ॾाढो सुठो तव्हां सवाल कयो। मूंखे बचपन खां शौक़ु हूंदो सिंगर थियण जो न जी त स्टार्टिंग में मां नातो पढ़ंदो हुउमि FM 93 ते। अच्छा माशाल्लाह तक़रीबन
इलाही पुराणी ॻाल्हि आहे त नातनि खां मां स्टार्ट कयो, पोइ वरी 2010 में कंहिं चैनल ते मुंहिंजो गानो अजर थियो। उन खां पोइ माशाल्लाह काफ़ी गाना कयासीं, काफ़ी तकलीफ़ूं ॾिठूसीं, हाणे वञी इन तकलीफ़ुनि खां पोइ हिकिड़ी मां तव्हांखे शइ मिले थी। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु घणी महिनत बि कई आहे। अच्छा, उस्ताद तव्हां जेको रहियो टीचर? बिल्कुलु, ॾिसो न, हर गुल जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे। मुंहिंजी हिकिड़ी कोशिशि आहे त जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि, सुरीला दोस्त आहिनि न, जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, भाउ बालक सिंधी साहब, भाउ नजफ़ अली, स्टार्ट खां वठी भाउ बालक जो मतिलबु मूंसां काफ़ी साथ रहियो आहे। मां हुन सां गॾु प्रोग्राम ते वेंदो हुउमि, उन्हनि खे लाइव ॿुधंदो हुउमि, त उन्हनि खे ॿुधी करे मां काफ़ी घणो सिखियो आहे। जीअं भाउ नजफ़ अली आहे, उन्हनि खां बि मां काफ़ी खोड़ सारो सिखियो आहे। आमीन आमीन। कामरान भाई, असांजूं ब्लेसिंग्स आहिनि। अचूं था हिकिड़े कॉलर्स जी तरफ़। जी जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। जी द कॉल। वालेकुम सलाम। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथों पिया ॻाल्हायो? साईं मोहम्मद ज़ुबैर चाणी, ॻोठ गुलज़ार करी लख समारो, ज़िलो उमरकोट। माशाल्लाह अदा साईं, छा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो दुआऊं लॻो पियो। तव्हां ॿुधायो साईं, मिराली साहब ठीकु आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। शो ॾिसो पिया, एंजॉय कयो पिया? जी जी बिल्कुलु, शो तव्हांजो हर ॿ ॾींहं ॾिसंदा आहियूं। माशाल्लाह यार, थैंक यू ॾिसंदा आहियूं, जो बि कुझु शो तव्हांजो ईंदो आहे। थैंक यू साईं। को मैसेज असांजो तमामु ख़ूबसूरत सिंगर असां सां गॾु मौजूदु आहे। शमन मिरालीअ जो गानो असांखे ॿुधायो, ॾुखड़नि में कखड़नि में ईंदो आहे, तव्हांजे बाबा साईं जो कलाम आहे। कंहिंजे सहारे वियो आहे छॾे। जी, कंहिंजे सहारे वियो आहे छॾे। साईं बिल्कुलु कोशिशि कंदासीं, उस्ताद साईं जो कलाम ॿुधाईंदासीं। कि सिंगर कामरान असां सां गॾु मौजूदु आहे, को फरमाइश करणु चाहींदव तव्हां? सिंगर कामरान सोलंकी साहब खे असांजी इहा ई फरमाइश आहे त शमन अली, उस्ताद शमन अली मिराली जो सॉन्ग ॿुधाए त वॾी महिरबानी थींदी। ज़रूरु साईं, पूरी कोशिशि ज़रूरु। महिरबानी होदा साईं, महिरबानी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जी कामरान भाउ, तव्हांजी ॻाल्हि अचूं था। बिल्कुलु बिल्कुलु, बालक साहब जो ज़िक्र कयो, तव्हां नजफ़ साहब जो ज़िक्र कयो। बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायो त हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे, त उन्हनि खां मां काफ़ी गॾु रहियो आहियां, उन्हनि खां काफ़ी सारो खे ॿुधी करे घणो कुझु सिखियो। माशाल्लाह, न इहो वाकई हिन में हमेशह को सीनियर जी हिकिड़ी सपोर्ट ज़रूरी हूंदी आहे। बिल्कुलु उन्हनि खां सिखिया ज़रूरी हूंदी आहे। ज़रूरी आहे, बिल्कुलु। इहा तव्हांजी स्ट्रगल आहे। हा बिल्कुलु। ऐं माशाल्लाह असांजी दुआ आहे तव्हांखे इहा स्ट्रगल तव्हांखे ज़रूरु रंग लाईंदी। आमीन आमीन, थैंक यू। अञा मज़ीद कामयाब थींदव, कामयाब वैसे बि आहे तव्हां। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, कॉलर असांखे फरमाइश कई आहे उस्ताद शमन अली मिराली साहब जो को गीत तव्हांजी आवाज़ में। तव्हां वेठा आहियो, इहो तव्हां ॿुधायो त वधीक बहितर आहे। चलो, मां कोशिशि कंदुसि एंड में ॿुधाईंदुसि, पर तव्हां पंहिंजी तरफ़ां को सॉन्ग ॿुधाइणु चाहियो जेको तव्हांखे पसंदि अचे। चलो, उस्ताद साईं जो ॿ बोल मां शेयर कयां थो अगरि। हा बिल्कुलु बिल्कुलु। हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा, हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा, का ख़बर ही न पई, हुआ भी चाहु ॾई थोरो वेसाहु ॾई, पोइ फिरे कीअं वई, का ख़बर ही न पई, हीअ हसी ज़िंदगी गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो, गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो, ॾुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, मोकिलाए मूंखां खेला देरो मदे, अलविदाए मूंखां खेला देरो मदे, अलविदा वई चई, का ख़बर ही न पई, हीअ हसी ज़िंदगी।
ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो मज़ो अची वियो इहो त मुंहिंजो बि मोस्ट फेवरेट सॉन्ग आहे सदाबहार मुंहिंजो बि सदाबहार फेवरेट आहे बिल्कुल, बिल्कुल, बिल्कुल। सुबुह इहो ई ॿुधी आई आहियां माशाल्लाह अच्छा तव्हां खां बि ॿुधंदासीं इहो तव्हां खां बि बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह तव्हांजी ख़ुशनसीबी आहे शिराज़ मां तव्हांखे ॿुधणु तव्हां माशाल्लाह हिकिड़े सुठे घराने में तव्हांजी माशाल्लाह पैदाइश थी आहे बिल्कुलु, बिल्कुलु, ॾाढी तमामु भाई। ख़ुशनसीबी आहे ईअं ई त आहे, उस्ताद जा जेके कलाम आहिनि शमन साहब जा त माशाल्लाह जेको बि कमु थियल आहे सिलेक्टेड कमु थियल आहे अॼु बि ॿुधो त मतिलबु हिकिड़ो अलॻि हिकिड़ो पंहिंजो मज़ो ईंदो आहे ॾाढो ज़बरदस्त आहे सो उस्ताद साईं जी पूरी महिनत रही आहे बिल्कुलु बिल्कुलु ऐं वाकई तव्हां सही ॻाल्हि कई जेके असांजा लेजेंड्स आहिनि उन्हनि सभिनि जी महिनत रही आहे ऐं उन्हनि खे ई फॉलो करे असां हिन मुक़ाम ते ॾिसो न कोशिशि कंदासीं हूअं त काफ़ी पुॼी खोड़ वेंदासीं। सारा सिंगर आया विया पर उस्ताद साईं जेके लेवल आहे माशाल्लाह उअं ई आहे माशाल्लाह। सो अलाह से सलामत रखे सो उअं ई माशाल्लाह यंग आहिनि ऐं उअं ई माशाल्लाह सेहतमंद आहिनि ऐं स्पेशली दुआ आहे त ईअं ई ख़ुशि हुजनि पंहिंजी फैमिली सां इलाही पंहिंजे आमीन, बचनि इलाही आमीन। कामरान भाउ हाणे तव्हां पंहिंजो को सॉन्ग ॿुधायो viewers खे। मां पंहिंजो तव्हांखे कलाम ॿुधायो पर हींअर मां जेको तव्हांखे सॉन्ग ॿुधायां थो जी। माशाल्लाह सिंध टीवी ते तमामु हिकिड़ो बहितरीनु सुपर डुपर गानो हले पियो अच्छा। जंहिंजो सिंगर आहे मुंहिंजो तमामु पहिरीं प्यारो दोस्त यासिर समो यासिर समो। Especially यासिर खे मां मुबारकबाद पेश कंदुमि हुनजो हीउ जेको गानो आहे माशाल्लाह पूरी सिंध ऐं हिंद में ॾाढो सुपर डुपर हिट थियो आहे ॾाढो हिट ज़बरदस्त हिन जी ज़बरदस्त जेका यासिर शाइरी तमामु आहे प्यारो सिंगर आहे असांजो हिन जी जेका शाइरी आहे उहा स्पेशली मूंखे ख़बर आहे त कंहिं कई आहे पर शाइर जो नालो आहे वसीम अब्बासी साहब सो स्पेशली ही यासिर जो कलाम आहे यासिर त ॾाढो सुठो ॻायो आहे पर मां हिकिड़ी नंढी कोशिशि कयां थो त बस घणो वेट न करायो व्यूअर्स खे ज़बरदस्त इहो कलाम पेश कयो पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न आशिक़ आया मां कारे जोड़े जो वाह वाह जियो क्या बात है पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न आशिक़ मां कारे जोड़े जो आशिक़ मां कारे जोड़े जो पाए कारो जोड़ो साम्हूं बीहंदी न पाए कारो जोड़ो साम्हूं घुमंदी न आशिक़ मां कारे जोड़े जो आशिक़ मां कारे जोड़े जो जो तू घुमे थी कसम सां ॾाढो वणे थी पायसामो जो तू घुमे थी कसम सां ॾाढो वणे थी खूबसूरत खूबसूरत आहे अंदाज़ तुंहिंजो खूबसूरत आहे अंदाज़ तुंहिंजो आशिक़ आया मां तारे जोड़े जो आशिक़ आया मां तारे जोड़े जो पाए कारो जोड़ो साम्हूं घुमंदी न जोड़ो साम्हूं बीहंदी न आशिक़ आया मां कारे जोड़े जो आशिक़ आया मां कारे जोड़े जो
हर वक्त ख्याल तुंहिंजो रहंदो आ कारो जोड़ो तो ते ॾाढो ठहंदो आ हर वक्त ख्याल तुंहिंजो रहंदो आ कारो जोड़ो तो ते ॾाढो ठहंदो आ नाहे 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 ॿियो को मट तुंहिंजो नाहे ॿियो को मट तुंहिंजो आशिक़ो आहियां मां तारे जोड़े जो आशिक़ो आहियां मां तारे जोड़े जो पायकारो जोड़ो सामो घुमंदी न कई पायकारो जोड़ो सामो घुमंदी न कई आशिक़ो आहियां मां तारे जोड़े जो आशिक़ो आहियां मां तारे जोड़े जो वाह वाह वसी मचरियो थी घुमा थो अब वसी तो ले मरा थो वसी मचरियो थी घुमा थो अब वसी तो ले मरा थो मन तू अर्ज़ मुहिंजो मन तू अर्ज़ मुहिंजो आशिक़ो आहियां मां तारे जोड़े जो आशिक़ो आहियां मां तारे जोड़े जो पायकारो जोड़ो सामो घुमंदी न कई पायकारो जोड़ो सामो घुमंदी न कई आशिक़ो आहियां मां तारे जोड़े जो 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 वाह कामरान भाउ वाह वाह ज़बरदस्त Very ज़बरदस्त nice, यार। very nice. तमाम ख़ूबसूरत प्यारो ऐं सॉन्ग उन खां अलावा यासिर भाउ खे त एडवांस में मुबारकूं ॾिनियूंसीं तमाम प्यारो बिल्कुलु, सॉन्ग आहे बिल्कुलु, यार छा त निभायो आहे तव्हां पंहिंजी आवाज़ में बस हिकिड़ी कोशिशि आहे ऐं ही राति ई मां इकरा तव्हांखे कीअं लॻो ॾाढो सुठो लॻो ॾाढो ज़बरदस्त लॻो बिल्कुलु थैंक यू ऐं स्पेशली ही राति ई मां लिखियो आहे ऐं रिहर्सल बि न कई आहे डायरेक्ट बिस्मिल्लाह न न माशाल्लाह बिल्कुलु कोशिशि मां बि गायो कई जी जी हा तव्हां त चयो यासिर समय ॻाई चुको आहे यासिर गायो आहे अच्छा, पंहिंजी पर ॻाल्हि लिखण खां लिखण खां पोइ माण्हू ॻाईंदो न यानी तव्हां जेको कलाम परफॉर्म कंदा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे डायरेक्ट बिल्कुलु न सर मां सम्झुमि त शाइर बि तव्हां आहियो शायदि न शायद त मां तव्हांखे ॿुधाए चुको पहिरियां अच्छा ज़बरदस्त यार ज़बरदस्त तमामु प्यारी कोशिशि हुई ऐं तमामु यासिर त ॾाढो सुठो ॻायो आहे माशाल्लाह मां हिकिड़ी बड़ी कोशिशि कई आहे न तव्हां बि तमामु ज़बरदस्त निभायो तव्हां कोशिशि आहे थैंक यू वाकई अच्छा तव्हां ॾे अचूं था कामरान हा तव्हां खां कुझु सवालात आहिनि कुझु सॉन्ग्स आहिनि पर हिकिड़ी कमर्शियल ब्रेक खां पोइ अचूं था ख़ूब सारी कचेरी थींदी तव्हां सां वेलकम बैक नाज़रीन हिकु चकर ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था सिंध म्यूज़िक शो में जीअं त तव्हां ॾिसी रहिया हो तमामु प्यारो तमामु ख़ूबसूरत सिंगर असां सां गॾु मौजूदु आहे कामरान सोलंकी साहब जिन खां असां तमामु ख़ूबसूरत सॉन्ग्स ॿुधा आहिनि तमामु मिठी मिठी कचेरी थी आहे असांजी कामरान भाई जी तरफ़ अचूं था जी कामरान भाउ तव्हांखे मज़ो अचे पियो शो में ॾाढो ज़बरदस्त आहे स्पेशली तव्हांजी होस्टिंग जी छा ॻाल्हि आहे ॾाढो मज़ो अचे पियो थैंक यू यार माशाल्लाह तव्हां तमामु ख़ूबसूरत शयूं ॿुधायूं बल्कि मां त अॼु तव्हांजो वधीक तमामु जेके शयूं तव्हां ॿुधायूं मां ॾाढो पसंदि थियूं मूंखे ॾाढी पसंदि आयूं ऐं उमेद कयूं था व्यूअर्स खे बि ॾाढी पसंदि थैंक यू अचूं था हिकिड़े कॉलर्स जी तरफ़ बिल्कुलु अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हेलो 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 अस्सलाम वालेकुम मां शहदादकोट मां थी ॻाल्हायां जी अदी हा अदा इहो कामरान सोलंकी सां जेको आहे सो सॉन्ग जी फरमाइश करणी आहे जी बिल्कुलु ज़रूर
हाँ वो जेको सॉन्ग है मस्त मस्त सोना पंहिंजे घर आयो आई। मस्त मस्त सोना पंहिंजे घर आयो पंहिंजे घर आयो आई। हाँ जी जी अदी बिल्कुल ज़रूरु कोशिश कंदा ॿुधाईंदासीं। कामरान भाई बिल्कुल, के बिल्कुल। फरमाइश आई आहे अदी किथों हाँ, पिया हाँ। ॻाल्हायो तव्हां मां लाड़काणी जे नंढे शहर शहदादकोट मां थी ॻाल्हायां शहनाज थी अच्छा। ॻाल्हायां। अच्छा अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह, माशाल्लाह शो वेलकम, एंजॉय कयो पिया तव्हां ॾाढो ॾाढो ज़बरदस्त शो तव्हांजी जेको आहे होस्टिंग बि तमामु घणी सुठी आहे। थैंक यू महिरबानी हाँ कुर्ब न तव्हांजा ॾाढो सुठो। हाँ अदी- बसि अदी- प्रॉब्लम इहो आहे जो तव्हां कॉल रिसीव नथा कयो। जी जी असां कोशिश हूंदी आहे daily छो जो कंदा खोड़ आहियूं। सारियूं कॉल्स ईंदियूं आहिनि असांखे जी जी जी। इन जे करे बस इहो आहे इन जे त करे कोशिश थी हूंदी आहे त सभिनि जी कॉल रिसीव करे सघूं पर टाइम जी बि शॉर्टेज हूंदी आहे ऐं कचहरी बि करणी हूंदी आहे महिमान सां पर कोशिश कंदासीं हाँ। इंशाल्लाह तव्हां जॾहिं बि कॉल कंदव असां हाँ रिसीव कंदासीं इहो असांजी अम्मी जी फरमाइश आहे उन्हनि जो फेवरेट सॉन्ग आहे। मां अच्छा। पंहिंजी अम्मी खे डेडिकेट करणु चाहियां थी। अच्छा अदी अगरि ॿ बोल पाण आहिनि तव्हां गुनगुनाए ॿुधायो। बबोल तव्हां ॿ बोल। ॿुधाईंदव तव्हां त असांखे आइडियो थी वेंदो। मां ॿुधाईंदमि त शो बंदि थी वेंदो एॾी बहितरी आवाज़ आहे। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे अहिड़ो कुझु बि न थींदो तव्हां गुनगुनाए असल सघो में था। कामरान भाउ खे थोरो यादि नथो अचे इन जे करे तव्हांखे चयो अथऊं त कुझु ओ बोल जेको न आहे मस मस सोना मुंहिंजे घर आयो आहे अॻिते नथो अचे। हा चलो चलो ठीकु आहे। असां कोशिशि इंशाल्लाह कयूं था कोशिश तव्हांखे कंदा ॿुधायूं। कामरान भाई खे ॿुधाईंदा न त इन खां हा। बदिले ॿी का सुठी का शइ तव्हांखे पेश कंदा हाँ जी जी ठीकु आहे thank अदी you। महिरबानियूं महिरबानियूं ख़ुशि Thank हुजो you, thank आबाद you। हुजो हाँ तव्हां बि। जी कामरान भाउ फरमाइश आई असांजी शहदादकोट खां हा बिल्कुलु बिल्कुलु ऐं- ही कलाम ॾाढो आई थिंक ओल्ड आहे मूंखे इहो मस मस सोना ई मां बि ॿुधो अॻिते हा मूंखे। बिल्कुलु बिल्कुलु चलो तव्हांजी पंहिंजी हा। का कोशिशि तव्हां हुजे जेका पंहिंजी तरफ़ां तव्हां जेको सॉन्ग जो आहे फेवरेट तव्हांखे हुजे तव्हांजो फेवरेट हुजे उहो ई ॿुधायो तव्हां। अच्छा ॿ बोल मतिलबु अदी खे डेडिकेट कयो। अदी खे अदी खे डेडिकेट कयो वैसे ई ॿुधायो म्यूज़िक सां गॾु ॿुधायो अच्छा कलाम ठीकु ॿुधायो आहे तव्हां डायरेक्ट कलाम ते अचो ठीकु आहे मुंहिंजो हिकिड़ो तमामु बहितरीनु कलाम जेको मां अक्सर ॻाईंदो आहियां मुंहिंजो त न आहे ऐं असांजे सिंध जो तमामु बहितरीनु सिंगर आहे नजफ़ अली माशाल्लाह अच्छा। तव्हां उन्हनि जो कलाम एतिरा आहे बि कलाम ॻाया आहिनि ॿियनि जॻह आहिनि न मां पंहिंजा कलाम ॻाया अच्छा पंहिंजो बि ॻाया सूफ़ी पंहिंजो कलाम ॻायो उन खां पोइ तव्हांजो ज़हन लॻे थो ज़बरदस्त। तव्हांजो ज़हन लॻे थो हिते न आहे अच्छा मां थोरो कामरान भाउ सां मुंहिंजो हिकिड़ो दोस्ती बि आहे त मां थोरी वरी मज़ाक असांजी मस्ती हलंदी मज़ाक रहंदी मस्ती आहे। हलंदी आहे हा जी कामरान भाउ बिस्मिल्लाह मुंहिंजी दिलि जो कसम तुंहिंजो मुंहिंजी दिलि जो कसम तुंहिंजो चैन फुरे वयूं सच तूं चवां मां सुहिणो मूंखे पागल करे वयूं सूंह तुंहिंजी माशाअल्लाह सभु चवनि अल्लाह सूंह तुंहिंजी माशाअल्लाह सभु चवनि अल्लाह तुंहिंजूं नज़रूं तुंहिंजूं नज़रूं तुंहिंजूं नज़रूं मुंहिंजी दिलि जो कसम तुंहिंजो चैन फुरे वयूं सच तूं चवां मां सुहिणा मूंखे पागल करे वयूं सूंह तुंहिंजी माशाअल्लाह सभु चवनि अल्लाह सूंह तुंहिंजी माशाअल्लाह सभु चवनि अल्लाह तुंहिंजूं नज़रूं तुंहिंजूं नज़रूं तुंहिंजूं नज़रूं हा तो जहिड़ो ॿियो हसी नाहे कोई महफ़िल में मूंखे दीवानो करे छॾ तो महफ़िल में तो जहिड़ो ॿियो हसी नाहे कोई महफ़िल में मूंखे दीवानो करे छॾ तो महफ़िल में दिल में मुंहिंजे घर करे वयूं दिल में मुंहिंजे घर करे वयूं सूंह तुंहिंजी माशाअल्लाह सभु चवनि अल्लाह सूंह तुंहिंजी माशाअल्लाह सभु चवनि अल्लाह तुंहिंजूं नज़रूं तुंहिंजूं नज़रूं तुंहिंजूं नज़रूं मुंहिंजी दिलि जो कसम तुंहिंजो चैन फुरे वयूं सच तूं चवां मां सुहिणा मूंखे पागल करे वयूं हा ये बात
तुझो अखिड़ियो नाहियां बिजली जो तारू आहियां तुझे पोया परवानन जूं तक तारू आहियां हाँ तुझो अखिड़ियो नाहियां बिजली जो तारू आहियां तुझे पोया परवानन जूं तक तारू आहियां दिल में मुझे घर करे वयूं दिल में मुझे घर करे वयूं सुह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह सुह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह तुझो 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 नजरों तुझो 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 नजरों तुझो 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 नजरों तुझो 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 नजरों मुझे दिल जो कसम तुझो चैन फुरे वयूं सच तू चवा मां सुहिणा मूंखे पागल करे वयूं सुह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह सुह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह सुह तुझी माशाअल्लाह सब चवन अल्लाह तुझो 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 नजरों तुझो 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 नजरों तुझो 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 नजरों तुझो 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 नजरों जबरदस्त जबरदस्त कामरान भाउ जबरदस्त यार तमाम प्यारो सॉन्ग ॿुधायो तव्हां ऐं मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि चवणु चाहियां थो स्पेशल ॻाल्हि आहे मुंहिंजे दिलि जी हिकिड़ी ॻाल्हि आहे त नाज़रीन सां बि इहो चवणु चाहींदुसि त हिकिड़े आर्टिस्ट जे लाइ हिकिड़े सिंगर जे लाइ लाइव ॻाइणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे तमामु ॾुखियो हूंदो आहे ऐं कामरान भाउ माशाल्लाह तव्हां लाइव ॻायो पिया उन सां गॾु एंजॉय बि पियो बिल्कुलु इलाही वॾो बेनिफिट आहे तव्हांखे अल्लाह साईं करम नवाज़ी आहे तव्हां ते थैंक यू ऐं माशाल्लाह ईअं ई हमेशा ख़ुशि हुजो यार तमामु ज़बरदस्त सॉन्ग असांखे लख कुर्ब कॉलर बि अचूं था कॉलर खां पोइ गुफ़्तगू कयूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदी छा हाल आहे किथां पिया ॻाल्हायो कोठरी मां कोटड़ी मां जी जी अदी कोठड़ी मां था ॻाल्हायो जी जी छा नालो आहे तव्हांजो कोटड़ी जाम सुठी हवा अनीशा अनीशा जी 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 अनीशा कोर्स कंदो असां सां गॾु कामरान सोलंकी साहब मौजूद आहिनि तव्हांजी का फरमाइश आहे जी जी फरमाइश आहे फरमाइश तव्हांखे ॿुधायां थी मुंहिंजे भाउ जी जी हेलो जी हेलो जी 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 अदी फरमाइश पिया कयो तव्हां जेको मूंखां पहिरीं जे कॉल कई न उहो ई सॉन्ग ॿुधायो अच्छा उहो ई सॉन्ग कामरान भाणे शीरा सां वेठा आहियो तव्हां बि सिंगर आहियो माशाल्लाह मां कोशिशि कयां थो पर फरमाइशूं तव्हां ॾे अचे थियूं हा ऐं को बि सॉन्ग असां कोशिशि कयूं था छो जो लाइव प्रोग्राम में ईअं थींदो आहे त घणी सारी कलेक्शंस हूंदियूं आहिनि त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त बाबा सॉन्ग यादि न ईंदो आहे पर कोशिशि कयूं था तव्हांखे सुठी सुठी शयूं ॿुधायूं ज़रूरु ओ मर्ज़ी अथव तव्हांजी जेको बि ॿुधायो न न अनीशा तव्हांखे नाराज़ न कंदासीं निराश न कंदासीं इंशाल्लाह तव्हांखे सुठो ॿुधाइण सॉन्ग जी कोशिशि ॿुधाईंदा कंदासीं एंजॉय कंदो इंशाल्लाह तव्हांखे शो कीअं पियो लॻे मां एंजॉय कयो पिया तव्हां वीआईपी इलाही वीआईपी थैंक यू सो मच ख़ुशि हुजो आबाद हुजो महिरबानी साईं हिकिड़ो ॿियो कॉलर अची वियो जाम शोरे खां लाइव असल में प्रोग्राम ॾिसनि पिया न हाँ। त लाइव फरमाइश आहे माशाल्लाह पोइ तव्हां ॿुधायो न असल में ही कलाम सची ॿुधायो न मूंखे यादि हुजे त मां ज़रूरु ॿुधायो अच्छा हा तव्हांखे यादि आहे त तव्हां ॿुधायो मूंखे बि पूरो सॉन्ग यादि न आहे सिर्फ़ु ॿ टे हिकिड़ी ॿ ॿोल यादि आहिनि त फरमाइश हिकिड़ी पूरी थी वेंदी मां चाहियां थो त सॉन्ग इहो नेक्स्ट हुन में पाण यादि कयूं तव्हांखे बि यादि न आहे ठीकु ऐं मां इहो प्रॉमिस थो कयां त इंशाल्लाह नेक्स्ट हुन में एपिसोड में मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि पंहिंजी आवाज़ में ज़रूरु ज़रूरु जी कामरान भाई तव्हां ॾे अचूं था जी जी अगेन जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी छा हाल आहे तव्हांजो किथां था ॻाल्हायो मां सांगड़ मां थो ॻाल्हायां किथां था ॻाल्हायो सांगड़ तां सांगड़ जी अदा छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर दुआ अल्लाह सब अदा साईं तव्हांजो नालो मुंहिंजो नालो मोहम्मद नवाज़ मोहम्मद नवाज़ साहब माशाल्लाह वेलकम जी अदा साईं शो एंजॉय कयो पिया तव्हां हा बिल्कुलु ॾिसूं था तव्हांजो प्रोग्राम महिरबानियूं कीअं पियो लॻे तव्हांखे असांजी कोशिशि सिंध टीवी जी कोशिशि भलो फर्स्ट क्लास पियो लॻे माना प्रोग्राम आहे तमामु भलो आहे जी हा शमन अली जा फर्ज़ंद आहियो महिरबानी अदा दुआऊं तव्हांजूं उहो छा आहे त तव्हांजे फर्ज़ंद माना शमन जो हिकिड़ो गानो हो जी उन मुंहिंजी लाइफ ठाहे छॾी अच्छा लाइव ठाहे छॾी माशाल्लाह माशाल्लाह माना सम्झी वञो वाह वाह हा सम्झी वियासीं अच्छा साईं असां तमामु प्यारा सिंगर मौजूद आहिनि कामरान सोलंकी साहब असांजा गेस्ट आहिनि तव्हां का फरमाइश करणु चाहींदव साईं बिल्कुलु कंदासूं इन करे जेको माना मूंखे गानो हिकिड़ो आहे जंहिं मुंहिंजे लाइफ माना कई उहो गानो आहे शमन अली पाण ॻाईंदो जी ईंदे ईंदे सजणिया मां पाण अचां वाह साईं वाह साह के तुंहिंजी सार लॻी आहे हिॾकी धार लॻी आहे
हा वाह, वाह, इहो छा वाह, हो त इहो गानो मूं हुनखे फरमाइश कयो मारे पहिरीं ॿुधो ठका पाण थे तूं न अच मां थो अचां वाह वाह चलो साईं कोशिश कंदासीं इहो सॉन्ग ॿुधाइण जी तव्हांखे असां ॿुधायूं। शादी बि थी वई जी जी अच्छा लव मैरिज भी थी वई शादी भी थी ओहो वई छा साईं ॻाल्हि मुबारक आहे साईं अलाह तव्हांखे तव्हांखे खोड़ ख़ुशि सारी रखे मुबारक तव्हांखे तव्हांजे नसीब ऐं वाला माशाल्लाह ॾाढा ख़ुशकिस्मत आहियो जी। ख़ुशि नसीब आहियो असांजे लाइ बि कामरान जे लाइ इकरा जे लाइ सिंध टीवी वारनि जे लाइ ईअं ई दुआऊं कयो असांजे लाइ महिरबानी हा असांखे बि इश्क मिलनि महिरबानी साईं महिरबानी महिरबानी इश्क जी तलाश आहे शिराज खे बि अलाह करे मिली थो तव्हांखे बि साईं इश्क बसि हा मिली विया आहिनि मिलंदा मिली विया हाणे मिलंदा अच्छा तव्हां ॾे अचो था इश्क जी ॻाल्हि कई तव्हां माशाल्लाह हिन ते तव्हां स्माइलिंग फेस बि आहियो तव्हां कॾहिं मोहबत कई आहे यार मां न कई आहे मूंसां काफ़िन कई आहे तव्हां सां काफ़ी कई आहे वाह भाई अच्छा त उहा मोहबत ॿुधायो त तव्हां सही। उन्हनि खे मिलिया हो या कोन मिलिया वञा ताईं उन्हनि खे न तव्हां सां मिलियो मोहबत कई आहे उन्हनि खे न मिलियो मां उन्हनि खे कोन न मिलिया मिलिया हा अच्छा माना अरेंज ग़लति था मैरिज कयो आहे तव्हां। तव्हांजी मुंहिंजी अरेंज आहे बट हाणे लव आहे अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशि आहियां माशाल्लाह हैप्पी माशाल्लाह आहियां सुठी ॻाल्हि आहे अलाह तव्हांखे ईअं अच्छा ख़ुशि इन रखे ॻाल्हि सां मूंखे हिकिड़ी यादि आई हा। मौला अली पाक जो कौल आहे त उनखे पंहिंजो कयो जेको तव्हां सां मोहबत थो जेको करे तव्हां सां मोहबत बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे ईअं ई आहे इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं माशाल्लाह पर किथे किथे माण्हू मजबूरियुनि माण्हू किथे न बि करे थी सघे वेंदो थो आहे हा बिल्कुलु बिल्कुलु लाइफ जी हिकिड़ी बिल्कुलु। डेस्टिनी आहे उन सां जला गॾु जे हलिणो हथ में पवंदो पवंदो आहे ऐं जी कामरान भाउ हाणे को सॉन्ग तव्हां ॿुधाइणु चाहींदव असां त ॿुधणु चाहियूं था व्यूअर्स जी बि फरमाइश खां फरमाइश थी अचे काफ़ी आहिनि आई थिंक लास्ट आहे या सेकंड आहे ख़बर पइजी न तव्हां ॿुधायो जेतिरी तव्हांजी दिलि चए तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग असांखे असां ॿुधायो तव्हांखे ॿुधण जे लाइ वेठा आहियूं तव्हां असांखे हिन ॿुधायो खां पोइ हिकिड़ी ब्रेक आहे अञा अच्छा बिल्कुलु हिकिड़ो तमामु बहितरीनु हिकिड़ो कलाम आहे सिंधूअ ते तव्हांखे ख़बर आहे त सिंधू ते हा बिल्कुलु जी बिल्कुलु जी बिल्कुलु धाड़ो हले पियो जी हा। अॼुकल्ह असां इहो चवंदा अथव असांखे नामंज़ूर आहे नामंज़ूर आहे अल्लाह साईं पंहिंजे पंजतन पाक जे असांजी सदके सिंध खे वास्ते सलामत वसीले रखे असांजी इहा ई दुआ आहे त बाबा सिंध ते जेके बि मुसीबतूं आहिनि जेके बि नज़रूं आहिनि अल्लाह साईं सभिनि खे दूर फरमाए आमीन बिल्कुलु आमीन बिल्कुलु बिल्कुलु ही स्पेशली कलाम आहे अदी सनम मारवी जो ऐं मां हिकु नंढी कोशिशि थो कयां वाह वाह जी, वाह वाह ज़रूर। बिल्कुलु सिंधु भी रहंदी सिंधी रहंदा सिंधु भी रहंदी सिंधी रहंदा सिंधु वंदो रहंदो जुग जुग जियंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जियंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जियंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो सिंधु भी रहंदी सिंधी रहंदा सिंधु भी रहंदी सिंधी रहंदा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जियंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जियंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो ओ धरती ओ माता ही सिंधी पंज किरो ओ धरती ओ माता ही सिंधी पंज किरो ॾींदा की न पवण सिंधुअ ते ॾींदा की न पवण सिंधुअ ते हारे के पंजो हारे के पंजो हारे के पंजो शींह बबर जा शींह बबर जा
बबर जाही हूँ हमेशा अगते वधंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो सिंधु बि रहंदी सिंधी रहंदा सिंधड़ी तुझे मिट्टीअ जो मटु नाहे सोन न चांदी सिंधड़ी तुझे मिट्टीअ जो मटु नाहे सोन न चांदी दोज़त जहिड़ी दुनिया में तो दोज़त जहिड़ी दुनिया में तो मूले जन्नत ठाई मूले जन्नत ठाई मूले जन्नत ठाई मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजल मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजल मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजल कदमन में पियो चुमंदो जुग जुग जीअंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो सिंधु बि रहंदी सिंधी रहंदा लहंदा चढ़ंदा सिज हज़ारे तू पर रहंदी सागी लहंदा चढ़ंदा सिज हज़ारे तू पर रहंदी सागी शाल नो खोदी हुदसी को शाल नो को शाल नो खोदी हुदसी को महल सीना भागी महल सीना भागी महल सीना भागी मशहल बणजी तुंहिंजो नालो मशहल बणजी तुंहिंजो नालो जग में भरंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो हा सिंधु वहंदो रहंदो सिंधु बि रहंदी सिंधी रहंदा सिंधु बि रहंदी सिंधी रहंदा सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो हा 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 सिंधु वहंदो रहंदो वाह वाह Very कामरान भाई nice, जबरदस्त very nice, जबरदस्त यार जबरदस्त, दुआई कलाम हो असां आमीन चवंदासीं हिन ते ज़बरदस्त कलाम हुयो। ऐं अल्लाह साईं जेके बि मुसीबतूं आहिनि सिंध जूं दूर फरमाए आमीन ऐं सुभाणे। माशाल्लाह जबरदस्त ऐं लेजेंडरी सॉन्ग आहे स्पेशली ही ॾिसो न ही असां हिकिड़ो न पूरी सिंध जो हिकिड़ो आहे जेको सिंध में जेको बि ज़बान रही थी चाहे उर्दू स्पीक हुजे सराइकी हुजे पंजाबी हुजे ही सभिनी जो मसलो आहे सभिनी जो न सिर्फ़ु आहे। असां सिंधियुनि जो बिल्कुलु ईअं आहे, आहे बिल्कुलु ईअं ऐं आहे। स्पेशली असां ही जेके असांजा वुकला बिरादरी आहिनि उन्हनि खे असां सलाम पेश कयूं था माशाल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह।
न ॾिसो न थधि न गर्मी ॾिसंदा एॾी गर्मी आहे बबरलो में सही आहे, उते सही वञी आहे। करे असांजी सिंध जे लाइ माना माशाल्लाह हिकिड़ो तमामु बहितरीनु बिल्कुलु बिल्कुलु कामरान भाउ अचूं था तव्हां सां ईअं कचहरी कंदासीं हा। खोड़ सारा गीत बि वक्त आहे ॿुधंदासीं ब्रेक नेक्स्ट जो ब्रेक अचूं में था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध म्यूज़िक ऐं उमेद था कयूं होप था कयूं तव्हां इंजॉय कंदा हूंदव ऐं अगेन मां इहो चवंदुसि तव्हांजो प्यार हूंदो तव्हांजी दुआऊं हूंदी त असां कोशिशि कंदासीं अञा बहितर करण जी कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह। ऐं तमामु असांजी महिनत ॾिसो था असां सां गॾु तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत तमामु टैलेंटेड सिंगर असां सां गॾु मौजूदु आहे जंहिं माशाल्लाह ॾाढो सुठो तमामु बहितरीन कलेक्शंस इकरा तमामु बहितरीन कलेक्शंस असांखे भाउ ॿुधायो कामरान ऐं भाउ हर सॉन्ग माशाल्लाह हर अंदाज में ज़बरदस्त थैंक यू थैंक यू अच्छा कामरान भाई असां त मुंहिंजी को होस्ट मौजूदु आहे माशाल्लाह तव्हां त जेको गीत ॻायो था माना मूंखे लॻे थो डेडिकेट ई तव्हां इकरा खे कयो था पर हाणे छो न इकरा खां कुझु ॿुधिजे हा वाह इकरा जो माशाल्लाह हिकिड़ो बहितरीनु कलाम सिंध टीवी ते ऑनर बि आहे अच्छा इकरा सां स्पेशली फरमाइश थी वञे त क्या बात है इकरा बस साहिबा असां त नवां आहियूं तव्हां त पुराणा आहियो असांजो छा हूंदो बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॿुधायो ई कामरान जी मुंहिंजी तरफ़ां फरमाइश आहे तव्हांखे ज़रूर, को गीत हिकिड़ो पेश कयो सामवच सहड़ा साईं जिए खींचे यारा तो खिसारिया खिसारिया हो तो खिसारिया माँ तो खिसारिया घर से जो गुलाबी गया गुलन सा सिंगारा तो खिसारिया हो तो खिसारिया माँ तो खिसारिया सामुच सोड़ा साई जिए की जियारा तो खिसारिया खिसारिया माँ तो खिसारिया खिसारिया हो तो खिसारिया माँ तो खिसारिया सॉरी लाइव शो में कॾहिं मां लाइव गानो न आहे ॻायो पर कोशिश कई आहे त सुठो लॻे पर मूंखे नथो लॻे त सुठो हूंदो न न सुठी कोशिशि हुई थोरो घणो बीट खां आउट हुयो पर माशाल्लाह तव्हां ॾाढो सुठो निभायो कामरान भाउ हा गीत कीअं लॻो तव्हांखे कोशिश आहे अञा स्टार्टिंग आहे वॉइस क्वालिटी ॾाढी ज़बरदस्त आहे एक्चुअली हिकड़ा एक्ट्रेस आहे बट हिन जी कोशिश आहे त मतलब सिंगिंग में बि हिन जे लाइ एप्रिसिएशन लाइव पर मेहनत कयो हिकड़ा इंशाल्लाह लाइव परफॉर्म एतिरो करे बि इहा बि वॾी ॻाल्हि आहे कामरान भाउ ज़बरदस्त तव्हां सां बि मज़ो आयो माशाल्लाह तव्हां सुठी सुठी शयूं असांखे ॿुधायूं ऐं सिंध म्यूज़िक जो हिकिड़ो जेको असांजो हिकिड़ो कोशिश आहे सिंध टीवी जी त अॼु कामरान भाउ जो ही तव्हां अवतार बि ॾिठो माशाल्लाह हिकिड़ी डिफरेंट शयूं डिफिकल्ट शयूं असांखे ॿुधायूं मुबारक हुजे कामरान भाउ तव्हां माशाल्लाह तमामु कीमती सिंगर आहियो तव्हां स्पेशली मां तव्हांखे मुबारक ॾींदुमि माशाल्लाह तव्हांखे
होस्टिंग की मुबारकबाद हुजे। Thank you, इकरा thank you खे again, अव्हांखे thank you, thank ऐं you. माशाल्लाह जोड़ी सलामत हुजे आमीन होस्टिंग के हिसाब सां। आमीन आमीन सो गलतियूं त ॾिसो न स्टार्टिंग में थींदियूं सही, रहंदियूं, माण्हू सही। इंसान डे बाय बिल्कुल, सिखंदो बिल्कुल। सिखंदो आहे। आहे, सो बहरहाल बिल्कुल, इकरा जी बि ईअं ॾाढी सुठी कोशिशि आहे, कामरान ॾाढी भाउ सुठी कोशिशि आहे। ॾाढो मज़ो आयो Thank you तव्हां सां so ॾाढो much. एंजॉय कयोसीं प्रोग्राम पुॼाणी ताईं। तव्हांजो को मैसेज हूंदो असांजे नाज़रीन खे? मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त बाबा मोहबत ॾियो, मोहबत वठो, ऐं स्पेशली जेके मुंहिंजा वालदेन आहिनि उन्हनि सां मोहबत कयो, छो जो वालदेन आहिनि त सभु कुझु आहे, वालदेन न आहिनि त कुझु बि न आहे। सो पंहिंजे वॾनि जो एतिराम कयो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं तमामु ख़ूब सुठो मैसेज ॾिनो। वालदेन आहिनि त वाक़ई पूरो जहान आहे। अलाह साईं सभिनि जे वालदेन खे आमीन जेके गुज़री विया आहिनि अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। जेके हयात आहिनि उन्हनि खे वॾी ॼमार अता करे। असांजी इहा ई दुआऊं आहिनि। आमीन आमीन। अल्लाह सभिनी खे पंहिंजे उस्ताद बि हिकिड़ो पीमा जो दर्जो रखे थो। हर फील्ड में हिकिड़ो उस्ताद लाज़मी आहे। लाज़मी आहे। ऐं थैंक यू सो मच कामरान भाउ, तव्हांजो वॾी वॾी महिरबानी, तव्हां कीमती टाइम कढी आया आहियो। स्पेशली अवां जा लख थोरा सिन टीवी जा लख थोरा ऐं जेको प्रोग्राम जो डायरेक्टर आहे ऐं माशाल्लाह हसमुख इंसान तमामु सुठी तवजो वाले ख़ालिद शाह साहब जी वॾी महिरबानी ऐं एॾे ख़ूबसूरत प्रोग्राम में मूंखे इनवाइट कयो। बिल्कुलु। ऐं लास्ट में मुंहिंजो जेको प्यारो दोस्त आहे यासिर समूह, उनजी वॾी महिरबानी, ऐं उन्हनि सां बि मूंखे हिकिड़ो ॾाढो काफ़ी वक़्तु गुज़रियो आहे। ऐं उन्हनि खे बि इंशाल्लाह अवां ॿुधायो त लाइव उनखे असां कल्ह न ज़रूरु यासिर भाउ खे असां ज़रूरु इनवाइट कंदासीं। ऐं माशाल्लाह ज़बरदस्त। लास्ट असांखे कहिड़ो सॉन्ग ॿुधायो त तव्हां? लास्ट हिकिड़ो तमामु बहितरीनु कलाम आहे, मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार आहे। वरी सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी हिकिड़े नए महिमान सां, हिकिड़े ख़ूबसूरत महिमान सां। ऐं उमेदु कयूं था ईअं ई तव्हां असांजे कम खे लाइक कंदव, पसंदि कंदव। सिंध म्यूज़िक जेको हमेशह सिंध टीवी, मां एक्चुअली ॻाल्हि कयां, सिंध टीवी जी हमेशह नए टैलेंट खे मौक़ो ॾिनो अथऊं ऐं नई शइ हिकिड़ी क्रिएशन कई अथऊं सभिनी खे माशाल्लाह। बिल्कुलु। मुझो यार मूसां वफ़ादार आहे। मुझो यार मूसां वफ़ादार आहे, मुझो यार मूसां वफ़ादार आहे, मुझो यार मूसां वफ़ादार आहे। दिल मुझे खे, दिल मुझे खे सो दिलदार आहे। मुझो यार मूसां वफ़ादार आहे, मुझो यार मूसां वफ़ादार आहे। दिल मुझे खे, दिल मुझे खे सो दिलदार आहे। मुझो यार मूसां वफ़ादार आहे, मुझो यार मूसां वफ़ादार आहे। गोॾम थिजे ले मसी तूं ऐं मंदर, सो साहब सुञा तूं पंहिंजो पाण अंदर। गोॾम थिजे ले मसी तूं ऐं मंदर, सो साहब सुञा तूं पंहिंजो पाण अंदर। सीने में समायल, सीने में समायल सो सरदार आहे। मुझो यार मूसां वफ़ादार आहे, मुझो यार मूसां वफ़ादार आहे। दिल मुझे खे, दिल मुझे खे सो दिलदार आहे। मुझो यार मूसां वफ़ादार आहे, मुझो यार मूसां वफ़ादार आहे। हाँ ये बात शिराज। वाह क्या बात है शोभी भाई। वाली विलायत छॾे ताज शाही, अबदत जे ओले बणजी सिपाही।
वाली विलायत छॾ ताज शाही अबदत जे ओले में बणजी सिपाही लाहिनी हुना तो थो निर्वार आहे मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार आहे मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार आहे दिल मुंहिंजे खे सो दिलदार आहे मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार आहे मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार आहे ॾिसां दूर छो मां पिरी पाण में आ ॾिसां दूर छो मां सिर खे सुञाणा पिरी पाण में आ इहो ॼाणा छो मां सिर खे सुञाणा पिरी पाण में आ इहो ॼाणा तरसी न देहीअ में दिलदार आहे मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार आहे मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार आहे मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार आहे दिल मुंहिंजे खे सो दिलदार आहे मुंहिंजो यार मूंसां वफ़ादार 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 आहे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।